अकल सां चिड़ंदी हुई। हुनखे लॻंदो हो त हू हिकु बदसूरत छोकिरी आहे ऐं सभु हुनखे चिड़ाईंदा बि हुआ। हुनजी भेण भाउ ऐं रिश्तेदार हुनखे कारी कारी चवंदा हुआ। हुनखे इन ॻाल्हि जो बुरो लॻंदो हो, पर हू कॾहिं कंहिंखे न ॿुधाईंदी हुई। हू जिन ट्यूशन ते वेंदी हुई हुन जा ॿार बि हुनखे चिड़ाईंदा हुआ। हिकु ॾींहुं हू सोचे रखियो हो त अगरि अॼु हुनखे केर बि कारी चवंदो त हू हुनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी। रोज़ जी तरह हू ट्यूशन वई। ट्यूशन जे अंदरि वञे ई पई त हिकु छोकिरो हुनखे कारी चयईं। राधिका खे तमामु गुस्सो आयो। गुस्से में हुन चयईं, अॼु खां पोइ मूंखे कारी चवण जी हिमत बि न कजांइ, न त तुंहिंजो मुंहुं तोड़े छॾींदसि। राधिका जो गुस्सो ॾिसी त हुन छोकिरे राधिका खां माफ़ी घुरी ऐं अंदरि हली वियो। हे सभु ॾिसी त 5-6 ॾींहंनि ताईं केर बि ॿार राधिका खे कारी न चयो। हिकु ॾींहुं राधिका पंहिंजे स्कूल मां अची रोइण लॻी। हुनजी माउ पुछियसि त तूं रोएं छो थी? राधिका कुझु कोन चयईं ऐं हथ मुंहुं धोइण हली वई। अची करे हुन ॿुधाईं त अॼु स्कूल में सभु हुनखे चिड़ाइण पिया। राधिका जी माउ सुनीता राधिका खे सम्झाईंसि त छॾ, माण्हू त चवंदा ई, हिन में असां छा था करे सघूं। पर राधिका खे समझ में न आयो। ॿिए ॾींहुं हू स्कूल न वई। शाम जो हू हिकु मंदरु वई ऐं भॻवान खे चयईं, तव्हां मूंखे कारो रंग छो ॾिनो आहे? तव्हांखे ख़बर बि न अथव त मूंखे छा छा सहणो पवंदो आहे। हेतिरे में हू हिकु छोकिरी ॾिठी, गोरी सुंदर नीरी अखियुनि ॾिसी त राधिका हुनखे पंहिंजो दोस्त ठाहिणु चाहींदी हुई। घर वेंदे वेंदे रास्ते में हुनखे हू ई छोकिरी मिली। राधिका हुन वटि वई ऐं चयईं, हाय, छा मां तुंहिंजी दोस्त ठही थी सघां? तूं मुंहिंजी दोस्त ठही थी सघीं, छोकिरी चयईं। ॿई थोरी देरि ॻाल्हाए ट्यूशन हली विया। ट्यूशन ते बि राधिका ॾाढी ख़ुशि हुई। 1-2 हफ़्तनि ताईं त केर बि ॿार हुनखे कुझु न चयो हो ऐं हिन करे हुनजो कॉन्फिडेंस बणिजी वियो हो। हाणे राधिका जो कॉन्फिडेंस हेतिरो हो त हाणे अगरि केर बि हुनखे कारी चवंदो हो त न त हू इग्नोर कंदी हुई, न त पाण खे बदिलण जी कोशिश। जय झूलेलाल। हुन खां पुछे काथे पेटी कोन मिली। पुलिस वारा आया, टीसी आयो। कंहिं चयो अगली स्टेशन जेकी बि अचे लही करे GRP थाणे में तूं रिपोर्ट दर्ज कराइजांइ। अगलो स्टेशन भोपाल आयो। वो लही करे GRP थाणे में पसीने सां तरबतर, बिल्कुलु होश गंवाइल। जंहिंमहिल थाणे में अंदरि पहुतो त जेको थाणेदार वेठो हुयो हुनखे चवणु लॻो, साईं मुंहिंजी पेटी चोरी थी वई आहे साईं, मां छा कंदुसि साईं? थाणेदार हुनखे चयो, पहले वेह, थक भञ, चिंता न कर। पाणीअ जी बोतल हथ में ॾिनईंसि, ॿ ढुक पाणी पी। गिरधारी लाल चई, साईं मुंहिंजी पेटी चोरी थी वई आहे। मां नंढड़ो माण्हू कंहिं वटि नौकरी कंदो आहियां, वसूलीअ ते वियोसि। हुन में 6 लख रुपया हुया ऐं हू वसूलीअ जा मुंहिंजा बि कान हा। सेठ त मूंखे नौकरीअ तां कढी छॾींदो, मां छा कयां? थाणेदार चईंसि, चिंता न कर, रिपोर्ट दर्ज कयूं था, सम्झूं था, सभु ठीकु थी वेंदो। हेतिरी देरि में थाणेदार जे साम्हूं कारो दॿो रखियल टेलीफोन जी घंटी वॻी। फोन जो रिसीवर खणंदे ई थाणेदार खे होॾां आवाज़ आयो, साईं मां जग्गू थो ॻाल्हायां। अॼु हिकिड़ो सुठो हथु लॻो आहे, पेटीअ में 8 लख रुपया मिलिया आहिनि, तव्हांजो हिसो तव्हां ताईं पहुची वेंदो। फोन रखंदे ई थाणेदार चए थो, तूं केरु आहीं, काथां आहीं, कंहिंजा पैसा हुया, हुनजी रसीदूं अथई, पैसा काॾां आया आहे, ॿिए नंबर जो कमु था कयो पिया ऐं वरी थाणेदारनि खे पुलिस खे तंग था कयो पिया, चोरी थी आहे। हल हवलदार, पहले त हिनखे विहार ऐं पहले हिन खां पुछा गछा कर कि हू पैसा कंहिंजा हुया, कच्चा हुया कि चेक वारा हुया, काॾां आया। परेशान गिरधारी लाल अञा वधीक परेशान थी वियो। जंहिंमहिल थाणेदार जो रुख मटियल ॾिठईं, हथ जोड़ींदे, साईं मुंहिंजी पेटी गुम न थी आहे, ऐं हुतां हली। मुंहिंजी ॾाढी लघु कहानी आहे और फर्स्ट टाइम ई आहे ज़िंदगी में।
हिकु नंढड़ो कस्बो हो। उन में हिकु परिवार में 4 सदस्य हुआ, माउ पीउ ऐं लघु कहाणीअ जो शीर्षक आहे पेट जी बुख। हिकु नंढड़ो कस्बो हो। उन में हिकु परिवार में 4 सदस्य हुआ, माउ पीउ ऐं 2 ॿार। ॿई हिक जो नालो आनंद ऐं ॿिए जो नालो उमंग हुयो। ॿई भाउर जाम होशियार हुया। आनंद हमेशह पंहिंजे पाण में संतुष्ट रहंदो हो ऐं उमंग खे हमेशह कुझु नयो करण जी होड़ हूंदी हुई। उमंग खे एतिरो दुनिया में घुमण ऐं कुझु नयो सिखण जो जज़्बो हूंदो हुयो जो हुन जज़्बे जे ख़ातिर उमंग वॾे शहर में नौकरी करणु वियो ऐं वॾे शहर जी चकाचौंध खे ॾिसी उमंग जी ज़रूरतूं ख़्वाहिशुनि में बदिलजी वियूं ऐं उमंग एतिरे क़दुरु पंहिंजे पाण में मशगूल थी वियो ऐं पंहिंजे परिवार खे भुलंदो पियो वञे। उमंग ॾींहं राति न पंहिंजे खाधे पीते जो ध्यानु करे, न निंड जो, बसि पैसो कमाइण ऐं पंहिंजी इच्छाउनि खे, पंहिंजे पेट जी बुख खे पूरो कंदो वियो ऐं आख़िर थियो छा, उन जो स्वास्थ्य बिगड़ण लॻो ऐं पंहिंजे परिवार खां बि परे थींदो वियो। कहाणीअ जो इहो ई सार आहे कि अॼु जी दुनिया जी चकाचौंध खे ॾिसी करे सभिनीनि जी चाहतूं इलाही वधी वियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजी दुनिया यानी पंहिंजे परिवार ऐं मिटनि माइटनि खे सीमित करे छॾियो आहे। धन्यवाद। न वठंदासीं न ॾींदासीं। घंटी वॼे थी, दर खुले थो। 4 माण्हू माने ज़ाल मुड़ुस ऐं लॻभॻि 27-28 साल जो छोकिरो साण हिकु बुज़ुर्ग माण्हू दर खुलण ते अंदरि अचनि था। घर में हिकु धीअ जा माउ पीउ उनखे अंदरि विहारनि था। रेखा चांहि पाणी खणी अचे आई। राजेश जी मां उनखे वेहण लाइ पासे में रखियल सोफ़े ते राजेश जी मां उनखे वेहण लाइ चयो। रेखा पंहिंजी माउ जे पासे में सोफ़े ते वेही रही। हिते मां राजेश कयो आहे पर रमेश आहे। रमेश जी मां कुझु सुवाल उन खां पुछिया, छा कीअं, घणो पढ़ियल आहे, छा ईअं ॻाल्हाईंदे कुझु उन खां उन सुवाल पुछिया। ॻाल्हाईंदे रमेश जे पिता साहिब रेखा जे पिता साहिब खे चयो, शादी खां पहिरें कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करे वठूं। तव्हां पंहिंजी धीअ जी शादीअ में छा ॾींदा? तंहिं ते रेखा जा माउ पीउ जी नाराज़गी उन्हनि जे चहिरे ते साफ़ नज़र अचे पई। कुझु देरि शांती सां रही करे उन्हनि चयो, रमेश जे पीउ जी तरफ़ ॾिसी करे जेके विच वारो आयल हुया बुज़ुर्ग दादा, उन्हनि खे चयो, दादा असां तव्हांखे पहिरियों ई चयो हो त असां दहेज जे ख़िलाफ़ आहियूं। असांजी छोकिरी पढ़ियल लिखियल, नौकिरी कंदड़, पेरनि ते बीठल आहे, समाजड़ी धीअ आहे। असां ॾाजे जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। सो असां ॾाजो न ॾींदासीं। असां पंहिंजी मर्ज़ी सां भरे करे ॾींदासीं, पर तव्हांजो घुर करणु तय करणु असांखे नथी ॻाल्हि वणे। तंहिं ते रमेश ऐं रेखा जे माउ पीउ जे विच हिकु बहस थी वई। थोरी बहस थींदे ॾिसी रमेश जे पिता साहिब खिली करे चयो, ठीकु आहे, असां बि ॾाजे जे ख़िलाफ़ आहियूं, पर असांजी हिकु वादो तव्हांखां खपे। ॾाजो न ॾींदासीं त अवल ख़ैर शादी खां पोइ सभु कुझु हुजे, सभु सुख हुजे, पर जे न निभे त अलॻि थियणो पवे त छा कंदा? असांजे ॾाजे न वठण सां त असां अलॻि यानी तलाक थियण ते एलिमिनी बि न ॾींदासीं। थोरी देरि जी चुप्पी खां पोइ रेखा जे माउ पीउ चयो, ईअं कीअं, त रेखा जो जीवन ख़राबु थी वेंदो। रमेश जे पिता साहिब नम्रता सां विरोध कयो, छो ईअं छो? असां त न वठूं था न ॾियूं था। चुप्पी थोरी देरि रही। रमेश हिकदमि चयो, मां इन ॻाल्हि ते तयारु आहियां, न मां वठंदुसि न मां ॾींदुसि। थोरी देरि जी शांती लॻी पई हुई। तंहिंखां पोइ रेखा बि इन ॻाल्हि जी सहमति कई कि हा, मां बि न ॾींदसि न वठंदसि। ऐं इन ॻाल्हि ते सभिनी चयो कि जॾहिं सभु राज़ी, ॿार राज़ी आहिनि त असां बि राज़ी। सदगुरू बि चई छॾियो, तव्हां न वेंदव त मां बि न वेंदुसि। आसपास सभई ॾाढो ख़ुशि हुया, सवाइ असां ॿिन्हिनि जे।
परते परते ताईं नदीअ जो साफ़ अछो पाणी फैलियल हुयो। नाव वारा पंहिंजे पूरे ज़ोर में नाव हलाइनि पिया। मूं हिते आख़िरी दफ़े अनूअ सां गॾु आयो हुयुसि। हो वक़्तु अॼु बि मुंहिंजी अखियुनि ऐं ज़हन में ॼण ताज़ो लॻियो पियो आहे। समुंड जी लहरुनि वांगुरु बार बार मगज जे किनारे ते अची लॻंदो आहे। जबकि मूं हुन खे सालनि पहिरियों हिन ई नदीअ जे पाणीअ में वहाए चुकियो हुयुसि। ॿियो त सभु वही करे इतिहास में हली वियो, पर वक़्त जो हो हिसो जीअं कंहिं खूंटे में अटकी वियो हो, जो अॼु बि वही करे अॻिते न वञी सघियो। हे अलॻि ॻाल्हि आहे त हुन जे बोझ सां समूरो मां रोज़ थोरो थोरो ॿुॾंदो थो वञा। अनूअ सां गॾु हुन नाव ते पाणीअ जे विच में सभु कुझु ख़ामोश हुयो। पाणीअ जी हलचल बि जीअं ख़ामोशीअ सां पई हले। आसे पासे संगमरमर जूं ऊंची चट्टानूं मन में हिकु अलॻि ई रोमांच पई पैदा कनि। हुन ख़ामोशीअ में इहो अहसासु त अनू मूंसां गॾु वेठी आहे, मुंहिंजे ई पासे में। मूंखे तैरणु न ईंदो आहे, पर मुंहिंजो मन जीअं गहरे पाणीअ में मच्छियुनि सां पियो तैरे, रंग बिरंगी मच्छियूं। ओचितो ईअं लॻियो त मुंहिंजो साहु थकणु लॻियो आहे। अनू मूंखे कुझु चए पई, पर मूंखे सम्झ में कुझु न पियो अचे। हुन जे चए जो कुल जमा जेको मुंहिंजो मगज़ जोड़े सघियो उहो इहो हुयो त अॼु खां पोइ असां न मिली सघंदासीं। हो ॾींहुं हुयो ऐं अॼोको ॾींहुं। मां कंहिं नदी, नाव या पाणीअ जे कंहिं बि जॻह ते न वियो हुयुसि। अॼु जंहिंमहिल मूं नाव में वञण ते मना कयो त सतुअ बि चई छॾियो, तव्हां न वेंदव त मां बि न वेंदुसि। हू इहो काथे न काथे सम्झी वियो हो त मुंहिंजे मन में कोई अहिड़ो सूर आहे जेको मूंखे पाणी में वञण सां रोके थो। मूंखे ॾाढो चाहींदो हुयो, मूंखे पंहिंजे वॾे भाउ वांगुरु मञंदो हुयो। मूं हुन जो चहिरो ॾिठो जेको नंढे ॿार वांगुरु मूंखे कचोटे पियो। मूं ॾाढी कोशिशि कई त हुन जो मन रखण लाइ सही हुन सां गॾु पाणी में वञा, बोटिंग कयां, पर पिछले वक़्त जी यादियूं ज़ंजीरुनि वांगुरु शरीर खे जकड़े वरितो। सतुअ खे पूरो भरोसो हुयो त हुन जो मन रखण लाइ मां ज़बरदस्ती सही हली हलंदुसि। मां हुन जी अखियुनि में ॾिठो, हो आस सां मूंखे पई ॾिसनि। मां उहो सभु सही न सघियुसि ऐं तुरंत हुतां निकिरी ॿाहिरि हली वियुसि। ज़रूरी न आहे त हर बार सभु कुझु सुठो ई थिए। हुतां निकिरी त आयुसि, पर हुन जी अखियुनि खे यादि करे मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। इन जे करे न त मां हुन जो मन न रखियो, इन जे करे छो त सतू जॾहिं बि रुसजंदो हो त 2-3 ॾींहंनि ताईं ॻाल्हाईंदो न हुयो। इहो हर बार ॾाढी तकलीफ़ ॾींदो हुयो त हू मूंसां ॻाल्हाईंदो न आहे। मां सोचियुमि त ॻाल्हाइणु बंदि थियण जी शुरूआति थिए उन खां पहिरियों ई वञी करे हुन सां ॻाल्हायांसि, हुनखे सम्झायांसि, हिकु दफ़ो वरी कोशिशि कयां। मां इहो सोचियो ई हुयो त तेज़ कदमनि जी आहट ॿुधी मुड़ी करे ॾिठो त सतू अची मूंखे भाकी पाए वती। असां ॿिन्हिनि जी अखियुनि में ॻोढ़ा हुया, ॿिन्हिनि जो मन हल्को थी वियो। वरी मुंहिंजे मन में इहो हली रहियो त ज़रूरी आहे हर बार सभु कुझु सुठो थी वञे। सफ़र महिरबानी। धीअ 4 साल 5 महीने जी अथसि। ट्रेन जो लोकल दॿो भीड़ सां खचाखच भरियल, कोई हेॾां पियो चढ़े कोई होॾां। गर्मीअ जा ॾींहं, गर्मीअ में साहु खणण बि ॾुखियो पियो लॻे कविता जो। ऐं होॾां वरी चांहि जा होका लॻाईंदो भाई, गरमा गरम समोसा, उन खां पोइ वरी पाणीअ जी बोतल। रेल पई हले मुंघण वांगुरु धीरे धीरे। नेठ स्टेशन आई, हिकु स्टेशन आई, ॿी स्टेशन आई। हिकिड़ा माण्हू लहनि पिया, ॿिया चढ़नि पिया। एतिरे में टिकट चेक करण वारो अचे थो ऐं सभिनि जी टिकट चेक करणु लॻो ऐं सभिनी खां बढ़िया खिली खिली पियो ॻाल्हाए। धीरे धीरे कविता वटि अची बीठो। कविता पंहिंजी टिकट ॾेखारी। टीटी चयो, हीअ छोकिरी कंहिंसां गॾु आहे? कविता चयो, मुंहिंजी धीउ आहे। टीटी चयो, पोइ हिन जो टिकट किथे आहे? कविता चयो, अञा 4 सालनि जी आहे। टीटी ॿार सां गॾु खिल मश्करी करे खेॾाइण लॻो।
कविता खे लॻो टीटीअ जो सुभाउ ॾाढो सुठो आहे। गुॾीअ खे पंहिंजे बैग मां चॉकलेट कढी बि ॾिनई। पोइ मूंखे कविता खे चयईं त भेण अॻिते चेकिंग ॾाढी सख़्तु पई थी हले, हिन गुड़िया जो टिकट बि वठी वठ, मां तोखे ठाहे थो ॾियां। मूं चयो ठीकु आहे, ठाहे ॾे। कविता खां 200 जो टिकट ठाहे ॾिनई, कागर ते इंग्लिश में लिखी ॾिनई। टीटीअ सां ॻाल्हियूं कंदे कंदे वक़्तु कीअं निकिरी वियो कविता जो पतो ई कोन पियसि। ट्रेन अची मुक़ाम ते बीठी। स्टेशन ते ॾाढी भीड़ हुई। टीटी लही काॾे हली वियो कविता खे पतो ई कोन पियो। भीड़ ॾिसी कविता ॾाढी ख़ुशि थी। लॻुसि त चङो थियो गुड़िया जी टिकट वरिती, अॻिते सामान खणी वधी। ॿियो टीटी गेट ते बीठो हो। हिकिड़ो नींगराट बि उन सां गॾु बीठो हो। कविता उनखे टिकट ॾेखारी ऐं अॻिते वधणु लॻी। टीटी चयो, अड़े माई अॻिते काॾे थी वधी, छोकिरी जो टिकट केरु ॾेखारींदो? मूं चयो, हे इंग्लिश में लिखियल कागर कढी ॾेखारियो उनखे। टीटीअ चयो, हे छा आहे? हुन चयो, हे गुड़िया जो टिकट आहे न, मुंहं मारा, ॿियो छा आहे? टीटी गुस्से में अची चयो, माई हे टिकट न आहे, हे तुंहिंजे सामान जी रसीद ठहियल अथई। कविता ॿई हथ मथे कया, सामान जी रसीद? पर मूं वटि त सामान आहे ई कोन। हुन टीटीअ चयो, माई मूंखे ॿिया बि माण्हू ॾिसणा आहिनि, तूं हेॾे बीह, तोसां मां ॻाल्हायां थो। कविता बीह रही। हाणे सोचणु लॻी त मां छा कयां। कविता जी नंढड़ी गुड़िया जोर जोर सां रोअण लॻी। एतिरे में जेको नींगराट टीटी हुयो उन कविता खे ॾिठो। कविता खे लॻो हुनजी अखियुनि में त भाई हे मूंखे ॾिसे थो, मूंखे माना इशारो थो करे त भाई मां हितां निकिरी वञा। ऐं कविता जी धीअ बि रोए पई। हुन झटि गुड़िया खे हंज में खयो, बैग खणी तकड़ी विखूं विधी हलणु लॻी। अॻिते वञी ॾिठई, हुन नींगराट खे बीठे ॾिसे ऐं अखियुनि में पाणी अची वियसि। सोचणु लॻी त अहिड़ा बि भॻवान जा रूप आहिनि, मूंखे लॻे थो हिन मूंखे इशारो कयो आहे, भई तो हली वञ। रचनाऊं लिखनि ऐं ओॾी महिल उन्हनि जी समीक्षा थिए ऐं अहिड़े ई नमूने जेके पुराणा साहित्यकार लिखी रहिया आहिनि, वॾा वरिष्ठ साहित्यकार, उन्हनि जी रचनाउनि जी बि समीक्षा असांजे साम्हूं थिए त कीअं छा कहिड़े नमूने इम्प्रूवमेंट असांखे करिणो आहे या नओं कुझु लिखणु सिखणो आहे, उहो असांखे ॻाल्हि प्रॉपरली प्रैक्टिकली सम्झ में अचे। अॼु ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे की अहिड़ा वर्कशॉप्स हिननि हिकु न घणेई कराया ऐं हिननि 2-3 सालनि में असां सभु ॾिसी वरितो आहे कि सिंधी साहित्य अकेडमी कहिड़े नमूने कमु करे रही आहे। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे कि पहिरीं बि कविता वग़ैरह जा कार्यशालाऊं मां अटेंड करे चुकी आहियां, हिते चाहे छत्तीसगढ़ या ॿियनि हंधि बि। पर हिन में बि ॾाढो मज़ो आयो प्रैक्टिकली। ओॾीमहिल जो ओॾीमहिल अशोक जमनानी सर ऐं कमला दीदीअ जेको गाइडेंस ॾिनो, जहिड़े नमूने हिक हिक जी छंड छाण कई ओॾीमहिल ॿुधी करे, एतिरे शॉर्ट टाइम, एतिरो शॉर्ट पीरियड ॾिनो कि रिसेंटली लिखियल कहाणियूं पंहिंजूं ॿुधायो, प्रेज़ेंटेशन्स ऐं बाक़ी बारीकियुनि ते हुन नज़र सानी कई आहे, त उहे सभु ॻाल्हियूं असांखे ॾाढो सुठो हिमथाए रहियूं आहिनि। ऐं कहाणी लिखण जी प्रेरणा मूंखे मिली आहे। हाणे मां ज़रूरु लिखण जी पूरी कोशिशि कंदसि। सभिनि खां पहिरीं त तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधायां त कमला गोखलाणी या नारी लछवाणी, भगवान बाबाणी, नंद, केती, असांजा ॿिया जेके साथी आहिनि, इहे सभु वर्कशॉप में पैदा थिया। पहिरीं जेके नॉन सिंधी सेक्रेटरी हुआ उहे सभ खां वधीक महत्व वर्कशॉप्स खे ॾींदा हुआ। ऐं जॾहिं खां सिंधी सेक्रेटरी अचणु लॻा, उन्हनि वर्कशॉप खे मां गाइब बि करे छॾियो। जॾहिं की मां तव्हांखे ॿुधायां थो त असां सभु वर्कशॉप जी पैदाइश आहियूं। इन खां अॻु असांजो साहित्य सां को वास्तो ई कोन्हे। त इन मां साबित आहे त जेके वर्कशॉप में अचनि था ऐं सिंसियरली उनखे अटेंड कनि था ऐं सम्झनि था ॻाल्हि खे, उनखे हंडाइनि था ऐं उन ते हलनि था, त उहे ज़रूरु हिकु ॾींहुं कामयाबु साहित्यकार बि थींदा, कलाकार बि थींदा, सभु कुझु थींदा। त वर्कशॉप जी वॾी अहमियत आहे। ऐं पहिरीं असां घणेई दफ़ा सुझाव ॾिनो, ॿियनि खे बि ॾिनो, जेके बि डायरेक्टर्स आया लॻभॻि सुञातल इहा पंहिंजा ई हुआ
पर उन्हनि कन लाटार कई, कॾहिं हिन ॻाल्हि खे महत्व न ॾिनो, ऐं जे ॾिनो वञे हा त अॼु असां वटि काफ़ी सुठी फसल हुजे हा। पर हींअर शुरूआत थी आहे त इहा बि सुठी ॻाल्हि आहे ऐं उमेदु कयूं। अॼु ॾाढी ख़ुशी थी, ख़ासि करे सागर खे ॿुधी मां त वाइड़ो थी। एतिरी सुठी प्रस्तुति, बिल्कुलु जीअं लॻे पियो भई मैच्योर मंझिल कलाकार, मंझ साहकार ऐं प्लस प्रेज़ेंटेशन एॾी प्यारी हुई जो दिलि गदगद थिए। ऐं इहा समीक्षा मां बि मूंखे लॻंदी आहे उमेदु घणी दफ़ा जॾहिं प्रेज़ेंट कंदी आहे त उन जे प्रस्तुति में बि काफ़ी कुझु सुठो हूंदो आहे, त मूंखे तसली थींदी आहे त उहा सही करे रही आहे। अहिड़े नमूने ॿिया बि जेके नवां नवां आया आहिनि, ख़ासि करे 2 ॿार जेके आया आहिनि, त इहे बि समीक्षा जे करे आया आहिनि, इहे बि समीक्षा जे करे त इहा सुठी ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने तव्हां बि जेके बि आया आहियो न, त उन्हनि खे आसपास जेके बि यार दोस्त तव्हांजे एटमॉस्फेयर में, तव्हांजे संपर्क में आहिनि, उन्हनि खे प्रेरित कयो सिंधीअ सां जुड़ण जो, सिंधी साहित्य सां, सिंधी कला सां, सिंधी नाटक सां, जेके बि सिंधी जूं एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि सां उन्हनि खे जोड़ियो। अॼु ॿारनि कहाणी लिखी पेश कई, केॾी वॾी ॻाल्हि आहे हिन उमिरि में कहाणी लिखणु, पर किथे किथे जेके उन्हनि उच्चारण जी थियनि पई मूंखे ग़लती, त हिननि खे ॿुधायो बेटा पाण में सिंधीअ में ॻाल्हायो, घर में बि ॻाल्हायो, त इहे जेके थोरा थोरा नंढा दोष आहिनि उहे ठीकु थी वेंदा, ऐं जॾहिं ठीकु थी वेंदा त तव्हांखे ख़ुदि मज़ो ईंदो त असां पहिरीं कीअं ॻाल्हाईंदा हुआसीं, अॼु कीअं था ॻाल्हायूं, मज़ो अची वेंदो। ऐं सिंधी अकादमी जंहिं क़दम ते हली रही आहे, ॾिसूं था हींअर ताज़ो 2-3 वर्कशॉप थिया, कविता वर्कशॉप थियो इंडोर जो, वरी साहित्य ऐं संगीत ते वर्कशॉप थियो, वरी हींअर कहाणीअ ते वर्कशॉप थियो, त लॻे थो ॾींहं सुठा अची विया। महिरबानी। उमिरि कोन थींदी आहे, भले ई केरु केतिरे साल खां कंहिं फील्ड में कमु कंदो हुजे, लिखंदो हुजे, पर हर वक़्तु कुझु न कुझु नओं सिखण जी गुंजाइश बणी रहंदी आहे। उहो नओं सेखारण वारो पाण खां सीनियर बि थी सघे थो, पाण खां नंढा बि थी सघनि था। मां 5-6 कहाणियूं लिखियूं आहिनि, पर मूंखे ख़ुदि पतो कोन्हे त उहे कहाणियूं सच में आहिनि बि या कोन आहिनि। मां सिर्फ़ु अॼु की वर्कशॉप में इन लाइ आयो हुअसि त मां पंहिंजी हिकु कहाणी पेश करे जो पतो लॻाए सघां विद्वाननि खां त छा उहा कहाणी आहे, मूंखे उन अॻिते उन राह ते वधणु घुरिजे या न, या मां सिर्फ़ु पंहिंजी कविता ऐं गज़लुनि ते ई सीमित रहां। पर अॼु उहो मौक़ो न मिली सघियो ॿियो कंहिं भेरे। ऐं वर्कशॉप कंहिं बि शइ जो हुजे, सिखण लाइ वर्कशॉप तमामु ज़रूरी आहे। नारी भाऊ ॻाल्हि कई, असां सभु वर्कशॉप पैदाइश आहियूं। ॿी हिकु ॻाल्हि वर्कशॉप लाइ मां सम्झो जेको अरसो हो न, ॿेड़ ॾींहुं पाण खे मिलियो तमामु घटि आहे। घटि में घटि चेंज हुअणु खपे, अकादमी ते तयारु आहे करण लाइ, प्लस पार्टिसिपेंट्स आहिनि पंहिंजो टाइम ॾियनि उन लाइ, तॾहिं कुझु सिखी सघां। यार कुझु 1-2 पीरियड में तव्हां का नई ॻाल्हि सिखी ऐं उन ते जेसिताईं प्रैक्टिकल त कयो तव्हांजे दिमाग़ में निकिरी वेंदी आहे ॻाल्हि, वरी यादि न रहंदी। ऐं अॼु जे वर्कशॉप जी जेका हासिलात मूंखे लॻी, जीअं बनियाणियूं 2 नंढियूं नंढियूं, सागर जी ॻाल्हि थी, जय पंजवाणी आहे, सुरेश पारवाणी आहे, इहे त आहिनि ई, प्लस 2 ॿिया बि कहाणियूं जेके तमामु सुठियूं कहाणियूं असांजे साम्हूं पेश थियूं। ऐं जेके टेक्निकल ग़लतियूं दादी जन ॿुधायूं ऐं भाउ अशोक बि ॿुधायूं उनखे, ऐं उन ते जेकॾहिं अमल करे तव्हां अञा सुठो लिखण जी कोशिशि कंदा, मां बि उन में शामिलु आहियां। हालांकि मूंखे मुंहिंजी ग़लती ख़बर कोन पइजी सघियूं, वरी कॾहिं पुछंदुमि उन्हनि खां ग़लतियूं हुई त मां बि उन में सुधार कंदुसि। महिरबानी। खां असां शुरूआत त मुंहिंजी ख़ैर हिते थी आहे मध्य प्रदेश में, पर जेके वर्कशॉप मां इन में अटेंड कया साहित्य अकेडमी में, कि हफ़्तो मां होटल में अहमदाबाद में रही आहियां, इग्नू में रही आहियां 3-4 ॾींहं। त एक्सपीरियंस मुंहिंजो इहो ई रहियो कि वर्कशॉप में जंहिं महिल माण्हू अचे थो, ऐं ख़ासि तौर सां जंहिं तरीक़े सां हिते असांखे रखियो वियो आहे,
कि असां रहूं होटल में था, कमु कंहिं रिसोर्ट में या कंहिं अहिड़ी जॻह ते था कयूं जिते असां ॿियो कुझु सोचे न सघंदा आहियूं। असांखे कुझु बि यादि न ईंदो आहे, सिर्फ़ु 3-4 कलाकनि में इहो यादि ईंदो आहे कि अच्छा हिकु कप चांहि मिली वञे या पोयों अगरि जे खाधे जी ख़ुशबू ईंदी आहे त असांखे ख़बर पवंदी आहे कि अच्छा रोटी बि मिलण वारी आहे, वरना एक्चुअली असांखे रोटी बि यादि न ईंदी अथव। इहो जेको फोकस थी करे माण्हू कमु करे थो उन में बहितर रिज़ल्ट निकिरंदो आहे। थोड़ा ॾींहं पहिरियों मूंखे टाटा जी फंडिंग सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे स्पैरो, उन्हनि मूंखे कल्याण जे हिकिड़े ॻोठ में मुरबड़ में रखियो हुयो, जस्ट लाइक जीअं जमुना जो रिसोर्ट आहे, उहो अंबनि जो हिकिड़ो बगीचो हुयो, उते मां विला में हुयसि। 3 ॾींहं भारतीय भाषाउनि जी 25 लेखिकाऊं बाल साहित्य ते फोकस करे रहियूं हुयूं। ऐं जेको असां सिंधीअ में चवंदा आहियूं वर्कशॉप जो खड़तेल, वर्कशॉप जो जेको खड़तेल अथव न, इनखे घटि न सम्झिजो तव्हां, छाकाणि जो वर्कशॉप में जेके दिमाग़ जा पहिया हलनि था कि उहे टास्क ॾेई छॾियऊं, फ्रेश स्टोरी लिखणी अथव, हा न, मतिलबु ईअं न तव्हांजी लिखियलु हुजे, 6 मिंट में प्रेज़ेंट करणी अथव। वरी उहो जंहिं महिल उन्हनि तत्व ॿुधाया अनासर कहाणी कला जा, पढ़िया मां MA में हुया, पर एक्चुअली मां जेको वर्कशॉप में वेंदी आहियां थोरो पंहिंजे पाण खे रिवाइज़ करण लाइ बि वेंदी आहियां। ॾेती लेती हुई, कंटेम्परेरी प्रॉब्लम्स हुया, हे नॉट ए स्टोरी वर्कशॉप, हे समाज अथव जेको कुझु हली रहियो आहे, घणनि जो भोॻियल यथार्थ अथव। मुंहिंजी स्टोरी एक्चुअली स्टोरी न हुई, कहाणी कला जे तत्वनि ते हो, जस्ट लाइक हिकु घटना आहे, पर उनजा सभु किरदार रियल अथव। ऐं जेको हिननि कल्ह मूंखे रिचार्ज कयो कमला गोकलानी, कि जेके डायलॉग्स आहिनि, डायलॉग्स जी लैंग्वेज आहे, असांजो पालो घणेई दफ़ा इन्हनि शयुनि सां पियो आहे। कृष्ण खटवाणी जी स्टोरी में हिकिड़ो डायलॉग हुयो कि वो चए थो कई बार पुरुष अपनी पत्नियों को, पुरुष स्त्रियों को कमोड से ज़्यादा नहीं समझते। ऐं इहा स्टोरी जंहिं महिल नई दुनिया में छपजण वई त सरोज कुमार मूंखे फ़ोन कयो कि कृष्ण खटवानी जैसा लेखक और ऐसी भाषा, और आपने अनुवाद किया है रश्मि जी, ये क्या है? तो मैं क्यों? लेखक और व्यक्ति 2 अलग अलग चीजें। एक भला व्यक्ति जब राइटिंग टेबल पर है तो वो एक लेखक है, और लेखक वो बोलेगा जो उसके पात्र के दिल दिमाग में है, जो उस पात्र की सोच में है। तो आप इस वाक्य को नहीं काटिए, क्योंकि आप कृष्ण खटवानी से मित्रता और तमाम चीजें भूल जाइए। या खुद मुंहिंजी स्टोरी में इहो डायलॉग अॼु हिते ईंदे ईंदे रहिजी वियो अथव कि वो छोकिरो हुनखे चए थो तूं त मूंसां प्यार कंदी हुई ऐं तो ई चयो हुयो कि प्यार त इंसान खे हर गुण दोष सां गॾु एक्सेप्ट कंदो आहे, त उहो चवंदी आहे प्यार मां तोखे अॼु बि कंदी आहियां। पर कोई बि प्यार छा शादीअ में मुकम्मल थींदो आहे? प्यार करण लाइ शादी करणु ज़रूरी ई न आहे। प्यार मां मरते दम तक कंदसि। ऐं इहे जेके सेंटेंस आहिनि, जॾहिं तव्हांजे अचण जो वक़्तु हुयो त हिकु अलॻि ख़ुशी हुई। ऐं हाणे मूंखे लॻे थो कि मां तव्हांजे अचण खां 1-2 ॾींहं पहिरियों, छोकी बारिश हुई त काफ़ी थोरी अव्यवस्था हुई, हिनखे ठीकु करणु पिया। वरी राजेश भाउ अची विया, 2 ॾींहं तव्हां सां गॾु रहियासीं, त मूंखे पतो न पियो कि वक़्तु काॾे वियो वञी। हाणे तव्हां सभिनि जे वञण जो वक़्तु अचे थो त मूंखे लॻे थो कि चवां कि हिन कार्यशाला जी अवधि जेका आहे 2 ॾींहं एक्सटेंड थी कई वञे। हाणे इहो मतिलबु रूल करे छॾियऊं। मूंखे शुक्रिया चयो हर्षा जी, लक्ष्माणी जी चयो। लेकिन असल में असांजी हिकु विरासत आहे रामचरितमानस जी, हुन में तुलसीदास लिखियो आहे कीरति भनति भूति भली सोई सुरसरी सम सभु कहाँ हिते हुई। अगरि तव्हां वटि काई कीर्ति आहे या लोकप्रियता आहे या यश आहे, तव्हां वटि कविता आहे और तव्हां वटि कंहिं क़िस्म जी संपत्ति आहे, त केवल ऐं केवल कविता, यश ऐं संपत्ति उहा ई सुठी आहे जेके सभिनि जे कम जी आहे। अगरि उहा सभ जे कम जी न आहे, कविता केवल तव्हांजे कम जी आहे, सभ जे कम जी न आहे, त पोइ उहा गंगा न थी सघंदी आहे। जे सुरसरी सम सभु काहे थी, जे गंगा हर हिक जी आहे, ये कविता भी हर एक जी हुजे, संपत्ति भी सभिनि जी थी वञे, और तव्हांजी कीर्ति ईअं न लॻे कि तव्हांजी कीर्ति आहे, तव्हांजी कीर्ति खे ॿियो बि महसूसु करे सघे कि मुंहिंजी बि कीर्ति आहे। त इहा संपत्ति न असांजी त आहे कान, नर्मदा जे किनारे आहे, नर्मदा जी आहे, और तव्हां सभु नर्मदा खे प्रेम करण वारा, तॾहिं त नर्मदा जे सॾ ते आया हो।
त हीअ सभु तव्हांजी आहे। तेरा तुझको अर्पण जो भाव आहे, मुंहिंजो त कुझु हुयो कान कि मां कोई हिनजो क्रेडिट खणां। जेको आहे सभु तव्हांजो आहे, तव्हांजो तव्हांखे अर्पण कयोसीं। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिकदमि, छा करे त मां हमेशह हिंदी में लिखियो शुरूआती दौर में। जॾहिं सिंधी में लिखणु शुरू कयो त शुरूआत में नारी भाव कार्यक्रम में घुरायो मूंखे, सिंधू जे कार्यक्रम में, सिंधी अकेडमी। ॾाढो सुठो अनुभव आहे भाई साहब। पंहिंजा छा नाला झमू छुगाणी साहब, उन्हनि खे देवेंद्र दीपक चयो कि हिंदी में लड़का बहुत अच्छा लिख रहा है और सिंधी है, उससे तुम अपने कार्यक्रम में बुलाओ। त झमू छुगाणी साहब मूंखे सिंधी अकेडमी जे कार्यक्रम में भोपाल में घुरायो। त मां चयोमांसि दादा मां सिंधी में लिखंदो न आहियां। चई न लिखंदो आहियां, कुझु बि लिखी करे अचो, हली मिड़ई जहिड़ो अचे थो ओड़ो अची करे लिखो, ॿुधाए अची वञी करे। मूंखे देवेंद्र दीपक चयो आहे, मां हुनजी ॻाल्हि टारे नथो सघां। त पोइ मां चयोमांसि, उन ॾाढो ज़ोर भरियो। त पोइ मां चयोमांसि ठीकु आहे दादा अची वेंदुमि। ऐं जंहिं ॾींहुं प्रोग्राम उन्हनि फ़ोन करे उनखे कूड़ ॻाल्हायो, चयोमांसि दादा मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु थी वई आहे, मां नथो अची सघां। वरी ॿिए दफ़े हुननि फ़ोन कयो, चयो पेपर छा चइबो आहे पिपरिया में कार्यक्रम कयो, उते तुंहिंजे ज़िले में ई आहे, उते अची वञजांइ। ऐं चयो कोई बहानो न कजांइ। मूंखे लॻे पियो मां सिंधी में वञी करे छा ॻाल्हाईंदुमि, सिंधी में छा ॻाल्हाईंदुमि। पिपरिया वारे हुन ते मां सॼो फ़ोन ई स्विच ऑफ करे छॾियो जॾहिं प्रोग्राम। मां बिल्कुलु हक़ीक़त ॿुधाए रखां तव्हांखे। टियों दफ़ो हुननि फ़ोन कयो कि छिंदवाड़ा में प्रोग्राम आहे, हूअं असां ट्रेन सां वञण वारा हुआसीं, लेकिन तुंहिंजे करे असां सोचियो आहे कि असां बाई रोड वेंदासीं, ऐं अगरि तूं बीमार बि हूंदे त तोखे गाॾी में खणी वेंदासीं। हिन तरह मुंहिंजी सिंधी में एंट्री थी। हुन खां पोइ तव्हां सभिनि जो, तव्हां सभु एॾा सीनियर वेठा हो, जूनियर त आहिनि लेकिन सभु सीनियर आहिनि। कमला दादी, नारी भाव, संजय जी, सनमुखानी साहब, बाबाणी साहब, दादानी साहब, सभु त मुंहिंजा पंहिंजा आहिनि। इन्हनि जेको प्यारु ॾिनो, जेको अपनापन ॾिनो, ऐं इहा मुंहिंजे लाइ केॾी वॾी ॻाल्हि आहे कि तव्हां सभु जंहिंखे ॾिसी करे मां सिंधी में कुझु थोरो घणो मिड़ई जोड़ तोड़ सिखी, उहे मुंहिंजे समय वेठा आहिनि। ऐं मूंखे तव्हां हिते विहाए छॾियो। मूंखे लॻे थो कि हिन खां वॾो मूंखे अॼु मूंखे लॻे थो कि हिते असांजा 4-5 सिंधू गौरव सम्मान वारा वेठा आहिनि। मूंखे लॻे थो पियो मूंखे कि हीअ तव्हांजे गौरव जेको मूंखे ॾिनो आहे, हिन खां वॾो गौरव मूंखे कॾहिं न मिलंदो। त मां लख थोरा था तव्हांजा। मां बिल्कुलु माण्हू दिलि सां थोरो चवंदा आहिनि, मां तव्हां सभिनि खे आत्मा सां थोरो चवां थो। ऐं मूंखे लॻे थो कि तव्हां वरी वरी ईंजो, फिरी फिरी ईंजो। इहा जॻह तव्हांजी, असां तव्हांजा, ये शहर तव्हांजो। हिंदी में एक नंढी सी कविता, ये शहर है पूछता लौट के आओगे कब, ये शहर है पूछता लौट के आओगे कब, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है। ये नदी जो बह रही, ये नदी जो बह रही वक्त के बहाव सी, ये नदी जो बह रही वक्त के बहाव सी, ठहर ठहर के देखती बाँचती है कुछ बरस, वो बरस जो साथ थे चल पड़ा था सिलसिला, हाथ में ही हाथ थे क्या नहीं हमको मिला, अब नदी है पूछती अब समय है पूछता, भूल तो जाओगे सब लौट के आओगे कब, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है। ये शहर है जिस्म पर, ये शहर है जिस्म पर दिल भी इसके पास है, ये शहर है जिस्म पर दिल भी इसके पास है, जो धड़कनों से बुन रहा वो दास्तां भी खास है। इस शहर के दिल में अब तुम्हारी दास्तां भी है, इस शहर के दिल में अब तुम्हारी दास्तां भी है, आशना तुमसे बहुत तुम्हारा आस्था भी है, सड़क सड़क है पूछती गली गली है पूछती, भूल तो जाओगे सब लौट के आओगे कब, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है, अब यहाँ हर बात में तुम्हारी ही तो बात है। इन शहर में, इन जी मिट्टी में, इन नर्मदा में तव्हां सभिनि जी ख़ुशबू रहंदी। मां जॾहिं जॾहिं ते वेंदुमि उनखे महसूसु कंदुमि ऐं चवंदुमि कि ज़रूरु मोटी करे ईंजो। महिरबानी। प्यारो भाउ अशोक जंहिंते फ़ख़ुरु थींदो आहे जॾहिं हिन जे नर्मदा वारे काव्य ते कंहिं तमामु सुठे म्यूज़िशियन ऐं सिंगर पेशकश ॾिनी हुई। उहो मूं पंहिंजे सभिनी फेसबुक फ्रेंड्स खे पोस्ट कयो ऐं सभिनी ॾाढी साराह कई, भई सिंधी छोकिरो आहे ऐं हेॾी सुठी नर्मदा माता जी अहमियत ॿुधाई अथसि। तमामु एप्रिशिएट थियो ऐं अहिड़े संवेदनशील कविअ खां
असां संगठन जो कमु वेही करायो आहे त तूं कन्वीनर थी, तूं हिननि जे अरेंजमेंट जी कोशिशि कर। पंहिंजे 24 कलाक जंहिंजे दिलि दिमाग़ में शाइरी वसंदी आहे उन ई अरेंजमेंट कयो आहे। त मां छा चवां, साधुवाद भाई। जॾहिं भारत भवन में मां सम्झां थी मूं पहिरियों हिंदी वर्कशॉप अटेंड कयो, मल्टी लिंग्विस्टिक 6 लैंग्वेजिस जो वर्कशॉप हो ऐं बिलो फारसी 6 लैंग्वेजिस जा राइटर्स अचनि। पोइ असांखे सेमिनार हॉल में विहारियूं, उते लेक्चर थिया सॼो ॾींहुं। जॾहिं सुबुह जो ॿिए ॾींहुं घुमाइण हलिया भई भारत भवन जे परियां ही तलाउ अथव, ही पाणी अथव, त असां सभिनी केरु तॾहिं कृष्ण बलदेव वैद्य शायदि ऐं अशोक वाजपेयी जी हुआ, उहे हुआ असांजे इन जा कन्वीनर वर्कशॉप जा। त चयसीं इतना खजाना है कुदरत का और आप हमें बंद कमरे में सिखा रहे हो। उन ॾींहं खां पोइ 2 ॾींहं असांजो भारत भवन जो जेको तालाउ आहे उनजे भरिसां कुर्सियूं रखाइण आहियूं ऐं असां उते एंजॉय कयोसीं, पढ़ियोसीं ऐं क्रिएशन बि कयो। 6-7 ॾींहंनि जी उहा वर्कशॉप हुई। हिते अची मूंखे साॻियो उहो अनुभव थियो ऐं मां बि इहो ई चवां त फ़क़ति 2 ॾींहं छो, अहिड़े माहौल में 2 ॾींहं असां क्लास वरितासीं, 2 ॾींहं छॾे ॾियो हिननि खे, घुमो फिरो, पंहिंजे दिमाग़ जी मशीन खे तेज़ गति सां हलायो ऐं कुझु क्रिएशन करे ॾियो। पर वरी बि भाॻनि वारो आहे भावराजेश, जंहिं 2 ॾींहंनि में हेॾो रिज़ल्ट ओरिएंटेड प्रोग्राम करे ॾेखारियो। वर्कशॉप 1 ॾींहुं रुॻो हली ऐं ॿार घरां पंहिंजे रूमनि मां लिखी आया, न त उन लाइ ॾाढो अलॻि सां माहौल खपे क्रिएशन जे लाइ। इन हूंदे बि हेतिरा ॼणा लिखी आया त इहा वॾी हासिलात आहे, उन लाइ मुबारकूं। जोत ॿरंदी रहे, अयाज़ शेख अयाज़ लिखियो आहे, जोत ॿरंदी रहे, राति टरंदी रहे, बाख जी साख मां अॼु ॾेई थो वञा, बाख जी साख मां अॼु ॾेई थो वञा ऐं चई थो वञा हाउ हारियो मतां, हाउ हारियो मतां, पंधु अॻिते अञा आहे उन राति जो। त ईअं न भई मुंहिंजी हिन खां सुठी कोन बीठी, हिन कहाणीअ ते मुंहिंजी का साराह कोन थी, कंहिं सीनियर राइटर मुंहिंजी पुठी न ठपोरी, इन करे केरु थो उन्हनि पचड़नि में पवे। मुंहिंजे लाइ त मुंहिंजी पढ़ाई घणी आहे, ख़ासि करे बिल्कुलु न्यू जनरेशन लाइ। तव्हां इहा न सोचो ही टाइम जी वेस्टेज आहे। तव्हांजे मन जे सुकून लाइ अदब तमामु ज़रूरी आहे। इंसान लिटरेचर खां सवाइ अधूरो आहे, अपूर्ण आहे, पुछ खां सवाइ प्राणी आहे जेकॾहिं को लिटरेरी कोन्हे थो। साहित्य कला विहीन, बिना पुष्प जे, बिना पुछ जे वारो जानवर आहे। असां उहे कोन आहियूं, असां इंसान आहियूं। त साहित्य सां जुड़ाव रखूं, मुकमिल इंसान थी सघंदासीं, ॿिए जी संवेदना खे, दुख खे, तकलीफ़ खे सम्झी सघंदासीं। इन करे इहो वॾे में वॾो फ़ाइदो आहे। को बि धन, मिल्कियत, खज़ानो, हीरा, सोन, चांदी, उहो सुकून, उहा ख़ुशी न ॾेई सघंदा जेका तव्हांखे अदब मां मिलंदी। भले ई उहो वास्तो स्पिरिचुअल अदब सां हुजे। चवंदा आहिनि रुॻो जेके धार्मिक साहित्य पढ़ंदा उहे ई एकांत में वेही सघंदा, पर न, कहिड़े बि नमूने जो साहित्य पढ़ो। भले जंहिं अकाणीअ जे बारे में मूं कुझु अलॻि बि ॻाल्हायो, उहा बि पढ़ंदा त हुन में कलात्मक पक्ष ॾाढो मज़बूत आहे। इन करे अदब खे पंहिंजी रोटी ऐं पाणीअ वांगुरु उन ऐं बुख मिटाइण जो साधन सम्झी हलो, पाण खे मुकमिल इंसान करण जी कोशिशि करे सघो। कुझु 1-2 प्रोग्राम मां उते हिंदी स्कूल्स में ॾिठो आहे। अकाडमीअ जो वास्तो सिंधी लैंग्वेज ऐं लिटरेचर खे वधाइणु आहे। त अगरि स्कूलनि में सिंधी ॿार आहिनि, बेशक नॉन सिंधी स्कूल्स में हुजनि, त असां उते रखंदा आहियूं कवि दरबार। जेके हिंदी स्कूल आहिनि, भई ॿार रहीम जी, कबीर जी ड्रेस पाए ईंदा, उहा पोशाक पाईंदा, उन जी रचना पेश कंदा ऐं उन अंदाज़ में पेश कंदा ग़ालिब ते। तीअं मूं सिंधी स्कूल्स खे इहो सजेशन ॾिनो त जेके सिंधी जा टॉप कवि आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ आहे, सचल सरमस्ता, किशन चंद बेवस आहे, नारायण श्याम आहे, उन्हनि सभिनी जूं पोशाकूं पाराए उन्हनि जी ई कविता ॿार पढ़नि, टीचर्स उन्हनि खे पेशकश जो ढंग ॿुधाइनि। त हिकिड़ो इहो एक्सपेरिमेंट सफल पियो थिए। पोशाक पाइण सां, फैंसी ड्रेस में ई अचण सां ॿार में उहे वाइब्रेशन अचणु शुरू थींदा आहिनि ऐं उन्हनि महापुरुषनि जी, उन्हनि महान लेखकनि जी माना अणॾिठल आशीर्वाद उन्हनि खे मिलंदी आहे। ऐं अॻियां हली ॾिठोसीं उहे ॿार आफ्टर 12th सुठो लिखणु शुरू कनि पिया, लिटरेचर में अचनि पिया।
हिकिड़ो उहो, ॿियो गुजरात एकेडमी में हिकु प्रोग्राम सक्सेस वियो हो, कथा कथन प्रतियोगिता। कंहिं बि राइटर जी कहाणी ॿार खे जीअं पढ़ण जे करे जंहिंसां उदासीअ खे सभिनी एप्रिशिएट कयो, पेशकश सुठी आहे, प्रेज़ेंटेशन सुठी आहे। उहा रुॻो कहाणीअ जे लाइ न थींदी, अॻिते हली हू कंहिं जॉब लाइ बि वेंदो, किथे कोई इंटरव्यू ॾींदो त उते इहा ॾात हुनखे कमु ईंदी। ॾांहुं बि हुजे कुझु हासिल करण लाइ, ॾात बि हुजे, रुॻो ॾात हुजे ऐं तव्हां हुनखे मेसारे छॾियो ॿियनि कमनि में, हल्कनि फुल्कनि ख़सीस गैर वाजिबी कमनि में, त पोइ ॾांहुं कहिड़े कम जो। ॾांहुं सां ॾात ज़रूरी आहे, ॾात सां ॾांहुं ज़रूरी आहे। इहे ॿई ॻाल्हियूं असांखे पाण में समाए हलणियूं आहिनि त ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ ते असफलता न मिलंदी। थी सघे त हिकिड़ो दिल्ली एकेडमी जो प्रोग्राम ॾाढो सुठो हलंदो हो ऐं उहो अलाए छो बंदि थी वियो। आई थिंक मोतीलाल जोतवाणीअ खां पोइ बंदि थी वियो। व्याख्यान वाला कार्यक्रम, कलाक जो लेक्चर, कंहिं बि टॉपिक ते टॉपिक दिल्ली अकाडमी ॾींदी हुई ऐं उहो पेश करिणो आहे हिंदी ऐं अंग्रेज़ीअ में, अबाउट सिंधी लैंग्वेज, सिंधी लिटरेचर, सिंधी कल्चर, पर पेश करिणो आहे हिंदी ऐं इंग्लिश में। ऐं उहो किताबु छपजंदो हो, पेपर असांखे अलॻि लिखी मोकिलिणो पवंदो, उहो बुकलेट छपजंदी 32 पेजनि जी, 40 पेजनि जी। त उन हिंदी जगत में असां सिंधियुनि खे इज़त लाइक़ु बनायो, भई आपकी इतनी रिच कल्चर है, आपकी भाषा इतनी रिच है, आपका साहित्य इतना रिच है। त उन ॻाल्हि जो असांखे फ़ाइदो मिलियो। मां जॾहिं वेंदी आहियां चवंदी आहियां उनखे रिवाइव करियो, NCPSL खे चवंदी आहियां इन कार्यक्रम खे रिवाइव करियो, पर उहो अञा कोन थी सघियो आहे। ॾाढो सुठो, मां सम्झां थी 30-40 बुकलेट छपियूं हुयूं अहिड़ियूं, जंहिंमें मूं बि कंहिं ते पढ़ियो कम्यूनल हारमोनी इन सिंधी पोइट्री, सिंधी काव्य में सांप्रदायिक सद्भावना, इन ते मूं बि हिकु पेपर पेश कयो। त अहिड़े नमूने जो भले साल में हिकु ॿई प्रोग्राम करियो, पर उन सां ॿियनि क़ौमुनि ताईं असांजो मान शान वधंदो। त मां इहो चाहियां थी थियणु खपे, जेतिरो थिए, जेतिरो ॿियनि खां सहयोग वठणु चाहियो असांखां सीनियर्स खां, अनुभवियुनि खां, उन में असीं बिल्कुलु कोऑपरेट करण जी कोशिशि कंदासीं। ऐं आख़िर में मां इहो ई चवां, कमु सुठो पियो थिए, न त MP UP हिंदी बेल्ट मञिया वेंदा हुआ, उते सिंधी ॻाल्हाइण जो वाइपो ई घटि हो ऐं जेके ॻाल्हाईंदा हुआ बैरागढ़ ठीकु आहे, भई प्योर सिंधी कैंप थी, अदरवाइज़ ॿियनि हंधि एॾो वाइपो कोन हो। उते जेकॾहिं कंहिं वर्कशॉप में 40 कैंडिडेट अचनि, उन्हनि मां 10 सीनियर माइनस करियूं, त हिकिड़ी वॾी हासिलात आहे, वॾी क्रेडिट आहे। इन्हनि 40 मां के 8-10 बि अगरि मथे उभरी आया त हिन वर्कशॉप खे उहे हमेशह यादि कंदा, भई मूंखे कहाणीअ ते इनाम मिलियो आहे, मुंहिंजी कहाणी हिन मैगज़ीन में छपी आहे, अरे यार मां कहाणी वर्कशॉप मां ई त सिखियोसि, पहिरीं थोरे ईंदी हुई मूंखे। त इन करे उहे हिन खे प्रोग्राम खे, एकेडमीअ खे ज़रूरु यादि रखंदा। मूंखे राजस्थान जी बि कुंड अजमेर मां हिते घुराए हेॾो मान सम्मान ॾिनो वियो, उन लाइ मां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि करे भैया राजेश वाधवानी जी। ऐं आख़िर में बस हिकु सिट, एक न एक शम्मा अंधेरे में जलाए रखिए, एक न एक शम्मा अंधेरे में जलाए रखिए, सुबह होने को है माहौल बनाए रखिए। इहो माहौल तव्हां बनाए रखो। वाधायूं, शुभकामनाऊं, दुआऊं, महिरबानी।